जमियत उलमा इस्लाम ज़िला दादू जे सीनियर अगवान हाफिज़ हाजन खान लिगारी जी अगवानी में ॻोठ लौंग खान खोसो में सिंधु दरिया में ज़बरदस्ती 6 केनाल कढण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो, जिते अगवान ख़िताब कंदे चयो त सिंधु बचायो सिंध बचायो तहरीक आहे। नवां तकरारी केनाल ख़िलाफ़ हर मुहाज़ ते विढ़ंदासीं ऐं जानिन जो नज़रानो ॾियणो पियो त बि ॾींदासीं, छो त हीअ जंग असांजे जियापे जी जंग आहे ऐं असीं पंहिंजे मुस्तक़बिल ख़ातिर हर मैदान ते लहंदासूं ऐं कंहिं बि सूरत में पंजाब के सिंधु दरिया मथां नवां केनाल ठाहिण न ॾींदासूं। जमियत उलमा इस्लाम केनाल ख़िलाफ़ ऐलान जंग करे चुकी आहे। कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सूमरो जे हुकुम ते 6 अप्रैल ते सिंधु दरिया मथां सिंध में मौजूद 7 दरियाई पुलनि मथां एहतजाजी धरना हया वेंदा ऐं इहा तहरीक मुसलसल जारी रहंदी ऐं जमियत उलमा इस्लाम सिंधु दरिया जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ कंदी। इहो भी बुधाया तो त हमेशा वफाकी धुरन सिंध के तबाह बर्बाद करण जे लाइ, सिंध के मिसाइण जे लाइ कॾहिं कालाबाग डैम जी सूरत में, कॾहिं कहिड़े क़िस्म जी सूरत में, कॾहिं काछे जे ज़मीन जी वारार जी सूरत में हिननि हमेशा मनसूबाबंदी करे सिंध के तबाह बर्बाद करने की कोशिश कई है। लेकिन याद रखो ही सिंध धरती जा गैरतमंद पुट, ही सिंध धरती जा वफादार पुट अन्या सिंध आहिनि, जैसे हिकिड़ो भी हूंदो बेताल के भी ताकत है जो सिंधु जे मथो ताको केनाल कायम करे सको। ए पानी खातिर, दरिया खातिर, ए केनाल समूरा